बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकब आबाद जा शहरी मिठे पाणी जे फुड़े फुड़े लाइ परेशान। CMO नसरुल्ला सरकी पारां 2.5 अरब जी लागत सां मेगा स्कीम मां ट्रैक्टर टांकी ज़रिए पाणी विकिरो करणु ऐं कामोरनि जे बंगलनि ते पहुचाइण जो इंकशाफ। जैकब आबाद में अमरीकी अवाम जे सहकार सां 2.5 अरब रुपयनि जी लागत सां जोड़ियल वाटर सप्लाई स्कीम मां शहरियनि खे लाभ हासिल न थी सघियो। शहरी पाणी जे फुड़े फुड़े लाइ परेशान आहिनि। जॾहिं त CMO नसरुल्ला सरकी पारां मेगा स्कीम मां ट्रैक्टर टांकियुनि ज़रिए पाणी विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। फिल्टर प्लांट मां पाणी भरींदड़ ट्रैक्टर ड्राइवर ॿुधायो त म्यूनिसिपल कमेटी जे अमले खां 200 रुपयनि में ट्रैक्टर ट्राली ख़रीद कंदा आहियूं, जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आइस फैक्ट्री जे मालिकनि खे 800 रुपए में विकिरो कई वेंदी आहे। हिकु पासे शहरी पाणी लाइ तरसी रहिया आहिनि, ॿिए पासे CMO नसरुल्ला सरकी जो चवणु आहे त शहर में पाणी जी खोट नाहे। शहरनि खे पाणी सप्लाई कयो वञे थो, बाक़ी विकिरो करण बाबति मूंखे ख़बर नाहे। वाज़े रहे त नसरुल्ला सरकी जे गुज़िरियल दौर में वाटर सप्लाई स्कीम तां क़ीमती जनरेटर ऐं मोटर्स चोरी थी विया हुआ, जेके अॼु ॾींहुं ताईं वापसि न थी सघिया आहिनि। जैकब न्यूज़ जी ख़बर ते एक्शन। स्कूल टीचर खे दोस्ती रखण लाइ तंग कंदड़ ओबाशन ख़िलाफ़ केस दाख़िल। हिकु जवाबदार गिरफ़्तार। स्कूल टीचर हिना कमल सिविल लाइन थाणे जे जवाबदार रफ़ीक उन्नड़ ऐं संदसि साले अमीर अली अब्बासी ख़िलाफ़ दाख़िल करायल केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जवाबदार दोस्ती रखण लाइ तंग कंदा आहिनि ऐं इनकार करण तां धमकियूं ॾेई रहिया आहिनि। केस दाख़िल थियण बाद पुलिस रफ़ीक उन्नड़ खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। जैकब आबाद में औरतूं गैर महफूज़ बणिजी वयूं। शहर में ओबाश नौजवान जी रिट क़ाइमु। ओबाश नौजवान जे ज़ुल्म खां तंग थी फूलबाग पाड़े जी रहवासण मसमात इस्लाम ख़ातून पंहिंजी नियाणियुनि समेत थाणे ते पहुची वई। नौजवान जमशेद उर्फ देशू पांवर ते ज़बरदस्ती घर में घिड़ण, दोस्ती रखण ऐं ज़बरदस्ती करण जो इल्ज़ाम। औरत जो चवणु हो त मुंहिंजो मुड़ुसु बठे ते चौकीदार आहे। राति जो कम ते वञण बाद ओबाश नौजवान जमशेद पांवर पंहिंजे साथियुनि शरीफ डोमकी ऐं बाबर मंजू सां घर में घिड़ी ज़बरदस्ती करण जी कोशिश कई ऐं मुंहिंजा कपिड़ा फाड़े छॾिया आहिनि ऐं दोस्ती लाइ तंग करण लॻो आहे। घर में नौजवान नियाणियूं आहिनि। ओबाश नौजवान जे ज़ुल्मनि खां तंग थी हिकु हंधि खां लॾे ॿिए पाड़े में मसवाड़ वारी जाइ में वेठा आहियूं। ओबाश उते अची बि तंग करे रहिया आहिनि ऐं घर मालिक ते असां खां जाइ ख़ाली कराइण लाइ ज़ोर विधो पियो वञे। हुन चयो त मजबूरी सबबि थाणे ते पहुती आहियां, इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में नियाणियुनि सूदो ख़ुदकुशी करे छॾींदसि। होॾां सिविल ऐं पुलिस जो चवणु हो त औरत जी NC दाख़िल कई वई आहे। जल्द जवाबदार बि गिरफ़्तार कया वेंदा। जैकब आबाद में सदर थाणे जी हद ॻोठ निहाल खान लाशारी में 2 ॿारनि जे पीउ 40 वरहनि जे गुल हसन लाशारी पाण मथां बंदूक जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वारिसनि पारां ॿुधायो पियो वञे त गुल हसन जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। जैकब आबाद में भेणवीअ पारां 20 वरहनि जी नौजवान साली सां ॾाढाई जी कोशिश। संदसि भाउ पारां रोकण ते तशद्दुद। भेणवीअ ख़िलाफ़ थाणे ते दरख़्वास्त। मुतासिरा छोकिरी फिज़ा जो चवणु हो त भेणवीअ अली मोहम्मद शेख पारां मूंसां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई वई ऐं मुंहिंजो भाउ अल्लाह ॾिनो पहुतो ऐं खेसि रोकियो त भेणवीअ पारां मथां हमिलो करे तशद्दुद कयो वियो। पुलिस पारां संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। मामले जी जांच करे रहिया आहियूं। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। पुलिस संदसि ॻोल्हा करे रही आहे। MPA ठुल डॉक्टर सोराब सरकी जे अबाणे इलाइक़े ॻड़ीअसन में कोरोना केस में वाध थियण बाद सिहत खाते जी टीम ॻड़ीअसन पहुती। सिहत खाते जी टीम 20 खां वधीक दुकानदारनि, सब्जी फरोशनि ऐं कुझु कोरोना जे शकी मरीज़ शहरनि जा जुज़ा वरिता। टीम जी इत्तला ते टेस्ट लाइ वॾी तादाद में शहरी पहुची विया। टेस्टिंग किट्स महदूद हुअण सबबि टीम 20 ॼणनि जा जुज़ा वठण बाद वापसि। पंजाब वासी नौजवान अहमद अली वल्द मोहम्मद तुफ़ैल गुज़िरियल 2 महीननि खां सिविल अस्पताल जैकब आबाद में लावारिस हालत में पयल। डॉक्टरनि बि सार लहण छॾे ॾिनी। बिस्तरे ते पयल नौजवान जो जिस्म ॻरण लॻो ऐं कुझु हिसे में कीड़ा पइजी विया। ॿुधायो पियो वञे त नौजवान सां जैकब आबाद में बाईपास ते रोड हादसो थियो हो ऐं कुझु अणसुञातल खेसि अस्पताल में बेहोशी वारी हालत में फिटो करे फ़रार थी विया हुआ। हादसे सबबि संदसि हिकु पेर बि वढिजी चुको हो। सिविल अस्पताल जे अमले समेत सियासी समाजी तंज़ीमुनि मां बि इंसानियत निकिरी वई। नौजवान वारिसनि जे इंतज़ार में आख़िरी पसाहनि में पिया। जैकब आबाद में JUI पारां सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदराणी जे क़त्ल ऐं शहर में वधंदड़ चोरियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। जमीयत उलमा इस्लाम पारां दोदापुर जे सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदराणी जी सहाफ़ती ज़िम्मेवारियुनि दौरान गोलियुनि जो बख बणाए क़त्ल करणु। जैकब आबाद जे सहाफ़ी जैश तुलसी, रिटायर्ड उस्ताद अदील अबड़ो
डॉक्टर आशिक हुसैन खोसो, सोशल वर्कर सलमान घुन्यो जी थियल चोरनि ख़िलाफ़ मौलाना अब्दुल जब्बार रिंद, हाजी मोहम्मद अब्बास बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में मदरसा तालीमुल क़ुरान मां एहतजाजी जुलूस कढियो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदरानी जो क़त्ल सहाफ़त जो क़त्ल आहे ऐं सहाफ़ियुनि जी आवाज़ खे दॿाइण बराबरि आहे ऐं सहाफ़ी जैश तुलसी रिटायर्ड उस्ताद जी मोटरसाइकिल बरामद कराए चोरनि खे वाइको कयो वञे, जवाबदारनि खे कानून हवाले करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ठुल्ह ऐं क़ाज़ी अहमद में सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सिंध में जाली डोमिसाइल ऐं PRC ठाहिण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। ठुल्ह में जमाल जोश बुरड़ो, लियाकत सरकी, अब्दुल रज़ाक लाशारी, अली गौर सरकी ऐं उस्ताद महबूब नूनारी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे जाली डोमिसाइल ठाहींदड़ ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु हो त सिंध में अञा बि रिश्वत एवज़ धारियुनि खे डोमिसाइल ठाहे ॾियण वारो सिलसिलो जारी आहे, जेको फौरी तौर रुकजणु घुरिजे। क़ाज़ी अहमद में जाली डोमिसाइल ठाहींदड़ अमलदारनि ख़िलाफ़ यूथ यूनाइटेड सिंध पारां कामरान अली चांडियो, मलंग जोतोई, अमर आकाश लाखो, ज़ोएब सिंधी ऐं जाम काशिफ उनड़ जी अॻवानी में रैली कढी वई। सखर में एसोसिएशन ऑफ प्राइवेट इंस्टीट्यूशन्स पारां ख़ानगी तालीमी इदारा खोलण जी इजाज़त ॾियण लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि बशीर अहमद चन्ना, इक़बाल ख़ान, मुबीन कयानी ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध में लॉकडाउन सबबि तालीम तबाह थी वई आहे। स्कूलनि में कमु कंदड़ उस्ताद ऐं ॿियो अमलो मुआशी मसइलनि जो शिकार आहे। स्कूल मालिक स्कूल बंदि करण ते मजबूर थी विया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द तालीमी इदारा खोले तालीम खे वधीक तबाह थियण खां बचायो वञे। हाला जी राजपूत ऐं भील बिरादरी पारां अबाणी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ मटियाई प्रेस क्लब आॾो एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ख़ुशहाल, फ़कीरो, प्रदीप, कृष्ण पहलाज ऐं ॿियनि असां ते हमिलो कयो ऐं हथ सां बाहियूं ॾेई असां मथां केस दाख़िल करायो वियो। उन खां अॻु असां खां ज़मीन लाइ 26 लख रुपया बि वरिता ऐं हाणे उहे माण्हू कब्ज़ो न ॾेई रहिया आहिनि, हक़ घुरण ते धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि अपील कंदे चयो त असांजी ज़मीन ते कयल कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ फ़राहम कयो। भिट शाह में राही कमेटी जे सदर मीर गाजो ख़ान मलाह पारां आसिफ अली ज़रदारी जी सिहतयाबी लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते 100 बकरनि जो सदको ऐं जल्द सिहतयाबी जी दुआ। राही कमेटी जे सदर गाजो मलाह जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहतयाबी लाइ 100 बकरनि जो सदको ॾिनो आहे। तमामु जल्द आसिफ अली ज़रदारी सिहतयाब थी वेंदो ऐं मुख़ालिफ़नि जा वात बंदि थी वेंदा। क़ाज़ी अहमद में ॻोठ रावत चांडियो जे रहवासी मुख़्तियार चांडियो जो चाचे जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज। संदसि चवणु हो त 2013 में पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि मुंहिंजे चाचे खे बेगुनाह क़त्ल कयो, जंहिं केस में 2 ॼणा गिरफ़्तार पिणु आहिनि ऐं 2 जवाबदार रूपोश आहिनि, जेके केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं जवाबदार धुर पंहिंजी औरतुनि ज़रिए असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए पुलिस हथां तंग पई करे। हुन चयो त मुंहिंजे चाचे जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सज़ायूं ॾिनियूं वञनि ऐं असां ख़िलाफ़ कूड़ा केस ख़तमु कया। दरिया खान मरी में क़दीमी क़ब्रिस्तान कलंद कालियाणी में क़बरूं खोटे लाश खाईंदड़ गोरपट बला खे शहरियुनि हमिलो करे मारे विधो। शहरियुनि जो चवणु हो त क़ब्रिस्तान वेझो क़ाइम केले जे फसलनि में 4 गोरपट बलाऊं रहनि थियूं, जेके राति जे वक़्तु क़बरूं खोटे लाश खाई छॾनि थियूं। क़ब्रिस्तान खे 4 दीवारियूं हुजे त क़बरनि जी बेहरुमती न थींदी। ही हुयूं हेडलाइंस। खानपुर में समाजी तंज़ीम सरसो ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। तफसील हकीम जतोई जी हिन रिपोर्ट में। शिकारपुर ज़िले जे तालके खानपुर वेझो यूसी सेवाणी जे ॻोठाणनि सरसो जे मुक़ामी आफ़ीसरनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। एहतजाज दौरान हिन जो चवणु हो त सरसो जा कुझु आफ़ीसर मिली भगत करे आयल लखें रुपयनि जा फंड हड़प करे रहिया आहिनि। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि मुनवर भयो, वहीद अहमद, हबीबुल्ला, नज़ीर पौड़ ऐं ॿियनि चयो त लालाणो ॾारो फ़िलहालु सरसो जे तरफ़ां जेको बीठल आहे मेंबर आहे यूसी सेवाणी में हूंदे सुंधियारनि खे ॾिए थो, कंहिं बि ग़रीब यतीम माण्हुनि खे नथो ॾिए, को वेले वेहण वारो ऐं खणण वारो आहे। ऐं जंहिंखे बि माना फार्म भरिया ते रेड बकरी या पैसा ॾिना सभु मोटाए वठी वियो आहे। 1 बकरियूं आहिनि, 2 बकरियूं आहिनि त हिकु पाण खाए थो, हिकु ॾिए थो। ज़मीन जंहिंखे आहे उन नाले ते माना ॿिज आया आहिनि, उहे ज़मीन नारनि खे ॾिनई। ग़रीब माण्हू कंहिंखे बि न ॾिना अथई। फार्म भरियो ऐं डिलीवरीअ जे लाइ बि चयो त डिलीवरी जे लाइ बि तव्हांजी मदद कंदासीं। जंहिं महिल इन टाइम ते वियासीं त उते न करे बीह रहियो। मुतालबो कयूं था जेके बि करपट ऑफिसर आहिनि हिन खे हटायो वञे फौरी तौर ऐं जेको आहे माना ग़रीबनि जी माना जेको आहे सही नमूने सां वावर जा उन्हनि जी जेको आहे माना हेल्प कई वञे। एहतजाज कंदे रवासिन सरसो जे आला ऑफिसरनि ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजी यूसी सेवाणीअ में सरसो जो ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं रवासिन खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन तमाम सां गॾु हकीम जतोई, जेकब न्यूज़, शिकारपुर। ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।